ख़बर शामिल कंदासीं ढेरकी मां। ढेरकी वेझो गोठ साईं नीनो मलिक में एक हफ़्तो अग सोबिया टांवरी अब्दुल लतीफ़ महर सां खैरपुर जी अदालत में पसंद जो परणो करे छॾियो। प्यार जो परणो कंदड़ जोड़े पारां एसएसपी घोटकी तनवीर अहमद तुनियो खे तहफ़ुज़ जी अपील कई वई आहे। इन मौके ते प्यार जो परणो कंदड़ जोड़े मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त असां पंहिंजी रज़ाख़ुशीअ सां खैरपुर जी कोर्ट में पसंद जो परणो कयो आहे, जंहिं बाद नारी सोबिया टांवरीअ जा वारिस ऐं संदसि बिरादरीअ जा शिरपसंद माण्हू असां मथां ॾमरजी पिया आहिनि। गफ़ार टांवरी, सुल्तान टांवरी, बशीर टांवरी ऐं ॿिया असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त असीं सखर जी कोर्ट में पंहिंजी तहफ़ुज़ लाइ भी पेटिशन दाख़िल कराई हुई, जंहिंजा नोटिस हर थाणे ते पहुतल आहिनि। इन बावजूद बि काल शाम जो ढेरकी पुलिस असांजे घरनि ते चढ़ाई करे शरीफ महर, तमाची महर, सूबो महर ऐं गुलाम रसूल महर मथां केस करे सुबुह जो पुलिस अटाला साण करे घरनि में घिरी भंजड्राह करे घरनि जो सामान बि खणी विया आहिनि। हुननि चीफ जस्टिस सिंध, आईजी सिंध, डीआईजी सखर, एसएसपी घोटकी खे अपील कंदे चयो आहे त असांजी जान खे ख़तरो आहे, खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। असां निकाह कयो आहे कोर्ट में शरीयत मोहम्मदी निकाह कयो आहे। असां जेको आहे दरबदरी जी ज़िंदगी गुज़ारियूं था। अतरचनो जेको आहे असांजे ख़िलाफ़ु जेको आहे थी पियो आहे। असांजा नोटिस बि विया आहिनि थाणे ते। असां डीआईजी सिंध, आईजी सिंध, आईजी सखर खे जेको आहे अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांजे जेको आहे जानी माली दुश्मन थी पिया आहिनि। मुंहिंजी घरवारी जा जेके मैट आहिनि उहे बि असांजा दुश्मन थी पिया आहिनि। ख़ुशी सां शादी कई आहे। असांजा जेका घर वारनि जानी दुश्मन बि घणा वेठा आहिनि। पुलिस खे असांजी तहफ़ुज़ नथी ॾे। उन्हनि जी चङो जेको आहे असांजो जानी दुश्मन बणियो वेठो आहे। नोटिस सारा भुॻा आहिनि त बि असांजे पोइ बाहि बार ॾिनी आहे। ज़िंदगी गुज़ारो था ॾुखी आहे। जिते वञो त जिते असांजो पीछो करनि था। तहफ़ुज़ असांखे ॾिनी वञे त बि असांजो घर वारनि खे तहफ़ुज़ ॾिनी वञे। असांखे